कुछ वक्त अंग्रेज़ी अख़बार डान में एक ख़बर जो नंढड़ो टुकड़ो शाया न थियो, ॼण मुल्क अंदर ममण मची वियो। छाकाणि त इहा छपियल ख़बर पंहिंजे लिहाज़ खां हुई बि निहायती ख़तरनाक, जंहिंमें सिधो संओं मुल्क जे अस्करी इदारे ख़िलाफ़ अहिड़ा रिमार्क्स ॾिना विया हुआ जेके मुल्की सलामती जे हवाले सां मुनासिब न हुआ। इन ख़बर खां पोइ हिकु तरफ़ सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ रशीद खे पंहिंजी वज़ारत तां हथ धोइणा पिया, पर ख़बर जे वधीक जांच लाइ इंक्वायरी कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। डॉन लीक्स जे हवाले सां काफ़ी वक़्त खां पोइ जीअं ई गुज़िरियल ॾींहुं इहा इंक्वायरी रिपोर्ट मंज़र आम ते आई, तंहिं ॿरंदड़ बाहि ते ॼण तेल जो कमु ॾेखारे छॾियो। अहिड़ी सूरताल खां पोइ हिन वक़्तु जेकॾहिं मुल्क जे सियासी वायुमंडल ते गौर कजे थो त उन जा ओहञाण बिल्कुलु वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ ऐं उन जी हुकूमत ख़िलाफ़ वञी रहिया आहिनि। ताज़ो पनामा लीक्स वारे सुप्रीम कोर्ट जे आयल फ़ैसिले मियां नवाज़ शरीफ़ खे बचाइण जे संदसि लाइ अनेक मसइला पैदा करे छॾिया आहिनि, जेतोणीक ज़ाहिरी तौरु नवाज़ लीग हुकूमत अदालती फ़ैसिले खे पाण लाइ मिठाई विराइण बराबरि सम्झे थी, पर असल में अदालती फ़ैसिलो ॼण त न रुॻो वज़ीर अज़म पर संदसि समूरी हुकूमत खे हिकु बंदि घिटीअ में आणे बीहारियो आहे। हिकु तरफ़ अहिड़े फ़ैसिले खां पोइ वज़ीर अज़म ऐं संदसि हुकूमत खे तहरीक इंसाफ़ जो अॻवान इमरान ख़ान त ॿिए तरफ़ वरी जमायत इस्लामी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ॻिचीअ में पइजी विया आहिनि ऐं मुसलसिल नवाज़ शरीफ़ ते इस्तीफ़ा ॾियण जो दबाव वधी रहियो आहे। अहिड़े मंज़रनामे में ओचितो डॉन लीक्स जी इंक्वायरी, जिते ज़ाहिरी तौर ते मियां साहब हिकु संदसि इंफॉर्मेशन ऑफिसर ऐं ॿियो संदसि काबीना जे अहम सलाहकार तारिक फ़ातिमी खे घर भेड़ो करे मामलनि खे थधो करण जी त कोशिशि कई, पर ओचितो अहिड़ी इंक्वायरी खे मुल्क जे अस्करी इदारे न रुॻो रद्द करे छॾियो आहे, पर अहिड़ी इंक्वायरीअ ते नाराज़गीअ जो पिणु इज़हार कयो आहे। सवाल इहो थो पैदा थिए त मौजूदा सूरताल खे मुंहुं ॾियण लाइ आख़िर मियां नवाज़ शरीफ़ मफ़ाहिमती पॉलिसी अख़्तियार छो नथो करे ऐं मामले खे ॾींहां ॾींहुं सियासी ज़िद ऐं अना जे वर चाढ़ींदे अञा बि पाण खे वधीक तंग घिटीअ में छो फासाए रहियो आहे। जॾहिं त मुल्क हर तरफ़ खां बहिरानी सूरताल जे वर चढ़ी रहियो आहे, तंहिंमें बिजलीअ जी लोड शेडिंग, महांगाई हिकु तरफ़ आहे त सियासी भौचाल ॿिए तरफ़ बहितर सूरताल खे घणो ख़राबु करे छॾियो आहे। असीं सम्झूं था त मियां साहब खे हाणे मामले खे सुलझाइण लाइ पंहिंजी अना ऐं ज़िद खे छॾे क़ौमी मफ़ाद ऐं अवाम जे भले लाइ कुझु अहिड़ा क़दम खणणा पवंदा जंहिंसां मामिलो न रुॻो ख़ुशि असलूबीअ सां हल थी वञे ऐं संदसि साख बि बरक़रार रहे। इहो ई सबबु आहे जो काल्ह मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजे कैबिनेट जे अहम अॻवाननि सां डॉन लीक्स ते बि मुशावरत कई आहे। ॾिसजे त उन जा नतीजा बहितर निकिरनि था या अञा बि अॻिरा निकिरनि था।